तमाम अहम जेको आहे असीं मौज़ू चूंडिया आहिनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे त समूरे पाकिस्तान में ॿोॾि जेका तबाही मचाई आहे तमामु ख़तरनाक हद ताईं पहुची वई आहे। उन सबबि कुझु अहिड़ा सेक्टर्स मुतासिर थिया आहिनि जंहिंजे नतीजे में माण्हुनि जो रोज़गार मुतासिर थियो आहे ऐं अन्न पाणीअ ते बि वॾो असरु पियो आहे। सो जीअं तव्हांखे ख़बर आहे त सभ खां वधीक जेको सूबो मुतासिर थियो आहे उहो सिंध आहे। सिंध में ॿोॾि जेको आहे सभ खां वधीक तबाही मचाई आहे, जंहिंजे नतीजे असीं चऊं त तालीम बि मुतासिर थी आहे, ज़राअत जो सेक्टर बि मुतासिर थियो आहे ऐं उन खां अलावा असीं चऊं त लाइव स्टॉक जानवर ढोर नाज़रीन जेके मरिया आहिनि वॾी तादाद में, लखनि जी तादाद में, उहा तव्हांखे फिगर्स शेयर कंदी पई हलां। ऐं अॼु असां जेको फोकस रखंदासीं त सिंध में एग्रीकल्चर सेक्टर ऐं लाइव स्टॉक, ज़राअत ऐं लाइव स्टॉक केतिरी हद ताईं मुतासिर थिया आहिनि। ॿई तमामु अहम सेक्टर्स आहिनि। मुल्क जे हवाले सां ॻाल्हि कयूं ऐं मईशत जे हवाले सां बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं उहे ॿई हिन वक़्तु जेको ॿोॾि सबबु मुतासिर थिया आहिनि तमामु ख़तरनाक लेवल ताईं मुतासिर थी चुका आहिनि। सो अॼु असीं प्रोग्राम में इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरो मुतासिर थिया आहिनि, केतिरो वक़्तु लॻंदो रिकवर थियण में ऐं छा प्लैनिंग ऐं स्ट्रैटेजीज़ हुजणु खपे, छो त हीउ डिज़ास्टर त अची वियो पर हाणे इन्हनि ॿिन्ही सेक्टर्स खे कीअं रिकवर करणु खपे, कीअं उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु खपे। कुझु फैक्ट्स एंड फिगर्स आऊं अवां सां शेयर कंदी पई हलां। पहिरियों ॻाल्हि करे पिया वठूं त एग्रीकल्चर ज़राअत जो शोबो जेको आहे सेक्टर केतिरो मुतासिर थियो आहे। तमामु हैरान कुन ही फिगर्स जेके आहिनि पाण ई एग्रीकल्चर सेक्टर शेयर कया विया। त हिकु त ज़राअत खाते 66 अरब रुपया जेके आहिनि उहे बि घुरी वरिता आहिनि वफ़ाक़ खां। उन खां अलावा बरसातुनि सबबु सिंध में 43 लख एकड़नि ते बीठल जी फसल मां 34 लख 10,000 एकड़नि ते ख़रीफ़ फसल तबाह थी चुको आहे। तमामु इहे ह्यूज फिगर्स आहिनि। ऐं जेकॾहिं असीं हारियुनि ऐं आबादगारनि जी ॻाल्हि कयूं त 364 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। 364 अरब रुपयनि जो हारियुनि ऐं आबादगारनि खे नुक़सानु थियो आहे। वेरी अलार्मिंग। 205 रुपयनि जी कपह, 205 रुपयनि जी कपह, 8 अरब 34 करोड़नि जी खजियुनि जो फसल, 17 अरब 97 करोड़नि जो जेको कमद जो फ़सुलु आहे उहो बि मुकमल तौरु तबाह थी चुको आहे। हाणे हीउ जॾहिं को हारी पोखींदो आहे फ़सुलु त हीउ उनजी रोज़गार जो, खाइण पीअण जो ज़रियो हुजनि थियूं। जिते जिते फसल तबाह थियल आहिनि उते उते माण्हू शदीद मुतासिर लॻा पिया आहिनि। 5 अरब 45 करोड़ रुपयनि जो सारियालो फ़सुलु, 3 अरब 97 करोड़नि जूं भाॼियूं, 3 अरब 97 करोड़नि जूं भाॼियूं, 11 अरब 75 करोड़नि जा टमाटा, 15 अरबनि जा मिर्चनि जो जेको फ़सुलु आहे उहो मुकमल तौरु तबाह थी चुको आहे। ऐं अचूं था पंहिंजे लाइव स्टॉक जे सेक्टर ते त लाइव स्टॉक केतिरो मुतासिर थियो आहे। हिन वक़्तु ताईं लाइव स्टॉक डिपार्टमेंट जेके असां सां फिगर्स शेयर कया आहिनि त 4,32,852 ढोर जेके आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं चारे जी खोट सबबु जेके आहिनि मरी चुका आहिनि। यकीनन जानवर ऐं ही एग्रीकल्चर असीं चऊं चौपायो माल, ढोर ऐं पंहिंजो ज़राअत जो जेको असांजो सेक्टर आहे उहो वॾो ज़रियो हूंदो आहे कमाईअ जो, खाइण पीअण जो, रोज़गार जो। जॾहिं उहो मुतासिर थी वञे तव्हां पाण इमेजिन करे पिया सघो त केतिरे हद ताईं नुक़सानु जेको आहे वधी वञे पियो। सो अॼु असां सां पैनल में कुझु एक्सपर्ट्स शामिलु हूंदा, उन्हनि खां असीं पुछंदासीं त हीउ नुक़सानु केतिरो थियो आहे, केतिरो टाइम लॻंदो उनखे संभलजण में। तव्हां सां तारुफ़ कराईंदी थी हलां त मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे शाकिर उमर साहब जेके प्रेसिडेंट आहिनि डेयरी एंड कैटल फार्मर्स एसोसिएशन पाकिस्तान जा। शाकिर साहब, थैंक यू सो मच कि आप आए, बहुत शुक्रिया आपके वक्त का। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन मूंखे वेठल नज़र ईंदा डॉक्टर काज़िम अली। डॉक्टर काज़िम अली जो काफ़ी इंट्रस्टिंग एक्सपर्टीज़ आहिनि हुननि जूं, उहे पोस्ट डॉक आहिनि। उन खां अलावा PhD इन एग्रीकल्चर बायोटेक्नोलॉजी ऐं ही इज़ वर्किंग ऑन क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर इन सिंध में क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ते कम करे रहे हैं। तमाम इंटरेस्टिंग रहंदो उन्हनि सां ॻाल्हाइण। डॉक्टर काज़िम, आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने इस अहम मौजू पे बात करने के लिए वक्त निकाला और उम्मीद करते हैं कि आपकी एक्सपर्टीज़ से हम यकीनन कुछ सीखेंगे और देखने वाले भी ज़रूर सीखेंगे। सो बहुत शुक्रिया आपका। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते महमूद नवाज़ शाह साहब जेके ज़रई माहिर आहिनि, एग्रीकल्चरिस्ट आहिनि। उन्हनि खां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं एग्रीकल्चर सेक्टर जे हवाले सां। ऐं मूंखे टेलीफोन लाइन ते सैयद नसीर अहमद गिलानी साहब आहिनि जेके एक्स फेडरल सेक्रेटरी आहिनि प्लानिंग एंड डेवलपमेंट जा। अस्सलाम वालेकुम नसीर साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला इस अहम मौजू पे बात करने के लिए। सो तमाम मेहमानों की इजाज़त से जो शुरुआत है हम अपने स्टूडियो में बैठे मेहमान शाकिर उमर साहब से शुरुआत करते हैं। उन्हनि खां असीं शुरू कयूं पिया लाइव स्टॉक ते थोरो ॻाल्हाए वठूं पिया ऐं पोइ एग्रीकल्चर जंहिं ते 42% पॉपुलेशन असांजी डिपेंडेंट आहे खाधे पीते जे हवाले सां, रोज़गार जे हवाले सां, पोइ उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाकिर साहब, लाइव स्टॉक 4 लाख से ऊपर जानवर मर चुके हैं, कितना नुकसान हुआ है?
اصل میں جی 4 لاکھ سے زائد جانور تو وہ آپ اس کا تخمینہ جاری کر رہے ہیں جو رپورٹس آپ تک ہوئی ہیں، صحیح. اور جہاں تک آپ پہنچے ہی نہیں ہیں تو وہ تو لگ بھگ 20 لاکھ کے نزدیک اچھا ہے، یعنی اتنا. اور یقیناً یہ بہت بڑا نقصان ہے. دیکھیں اب جو صورتحال ہے، وطن عزیز کو صرف لائیو اسٹاک سیکٹر ہی اس بہت بڑے ڈیزاسٹر کے جو آفٹر ایفیکٹس ہیں اس سے بچا سکتا ہے، اور لائیو اسٹاک سیکٹر میں جو بچ جانے والے ہمارے مویشی ہیں ان کی جانیں بچانا ضروری ہے. صحیح بات ہے. میں آپ کو بتا دوں کہ جہاں پانی کھڑا ہے وہاں مچھر مکھی پیدا ہو رہے ہیں، انسان ڈینگی اور دیگر بیماریوں دوسری کا، بیماریوں میں مبتلا ہمارے ہو جا رہا ہے. مویشی بلڈ پیراسائٹ کا شکار ہو رہے ہیں، اور یقیناً ادویات نہیں پہنچ پا رہی. ہم نے اپیلیں کی ہیں، محکمہ لائیو اسٹاک اپنے طور پہ کام کر رہا ہے، ہم اپنے طور پہ کر رہے ہیں، کچھ کمپنیز ہمیں سپورٹ کر رہی ہیں، ادویات دے رہی ہیں مفت، وہ ہم لوگوں تک پہنچانے کی کوشش کر رہے ہیں. اور میں یہ بھی بتانا چاہوں گا کہ دیکھیں جی، انسانوں کی صحت کے لیے ہمیں جاری کیے جاتے ہیں 125 ارب روپے سندھ کو، مویشیوں کی صحت کے لیے آپ 2 ارب روپے جاری کرتے ہیں. ہم کیا کریں گے؟ ہم کہاں؟ دیکھیں آپ کا مویشی صحت مند نہیں ہوگا تو آپ بھی صحت مند نہیں ہو اور سکتے. یہاں پہ تو انسان مر رہے ہیں تو مویشیوں پہ کس کی توجہ جائے گی؟ یقیناً خیر، جی، اور آگے بڑھتے ہیں، اس پہ مزید بات یہ کریں گے لازم آپ و سے. ملزوم ہے جی جی ایک اس پہ دوسرے کے اور لیے. جی آپ سے جو ہے ہم فیکٹس پہ بات کرنے کی کوشش کریں گے کہ بزنس اونرز کو جو ہے وہ کتنا نقصان ہوا ہے. کیترو بزنس اونرز کے جے مویشی مال رکھن تھا یا کھیر جی خرید و فروخت میں جن میں شاکر عمر صاحب جو بھی ہتھ آئے تو انہن کے کیترو نقصان تھو ہے، کیترو یہ جو ہے شے متاثر تھیندی. ڈاکٹر کاظم، میں آپ کی طرف آنا چاہوں گی. آپ کا بہت ایک انٹرسٹنگ سبجیکٹ ہے جس پہ آپ ایکسپرٹیز رکھتے ہیں، آپ خود ایکسپرٹ ہیں، دیٹ از کلائمیٹ اسمارٹ ایگریکلچر. ابھی میں نے یہ کچھ فیکٹس آپ کے سامنے رکھے جو ایگریکلچر سیکٹر نے ہمیں بتائے ہیں کہ کتنا نقصان ہوا ہے، کتنے ایکڑوں پہ، لاکھوں ایکڑوں پہ کھڑی ہوئی جو فصل ہے ہماری بوئی ہوئی وہ تباہ ہو چکی ہے. اب یہ جو فصل تباہ ہوئی ہے اس پہ آپ کامنٹ کیجیے گا، اور کتنا ٹائم لگے گا اس کو ریکور ہونے میں؟ جی ڈاکٹر کاظم، آپ تک آواز آ رہی ہے میری؟ جی کیا ڈاکٹر کاظم تک میری آواز، جو آواز بنے پر ڈاکٹر کاظم؟ بہت شکریہ. جی جی آپ کی کٹ کٹ کے آ رہی ہے، لیکن خیر آپ کے لاسٹ جو ہے وہ میں نے کمنٹ سن لیا. جی تو یہ ہے کہ سندھ جو ہے وہ ایک میجر کنٹریبیوٹر ہے ان پاکستان ایگریکلچر، جو کہ پاکستان کی اکنامی کا بیک بون ہے. تو اس حوالے سے میں بہت اس کو امپورٹنس اس لیے دیتا ہوں کہ ہمارے پاس سندھ جو ہے وہ سگنیفیکنٹ رول پلے کرتا ہے فار دا ڈیولپمنٹ آف سسٹینیبل ڈیولپمنٹ گولز ان پاکستان. تو ایگریکلچر میں جو کہ ہمیں جو صرف یہ نہیں ہے کہ فصل جو ہمارے پاس فیلڈ میں کھڑے تھے وہ خراب ہوئے، بلکہ اس کے ساتھ ساتھ بہت ساری ایسی چیزیں ہوتی ہیں جو ہمیں خاص طور پر نظر نہیں آ رہے ہوتے. مثلاً سیڈ کے جو اسٹاکس ہیں وہ خراب ہو جاتے ہیں، جو ایگریکلچر سے ریلیٹڈ مشینری ہے وہ ڈسٹرب ہو جاتے ہیں، اور بھی بہت ساری چیزیں اس کے ساتھ جو ایسوسیٹڈ ہیں وہ سب جو ہے نا اس فلڈ کی وجہ سے بہت زیادہ نقصان ہوا ہے ان کے لیے. تو سندھ میں پہلے سے ہی ہمارے پاس ہائی ٹیمپریچر، ڈراؤٹ اینڈ سیلائن کے ایشو ایگریکلچر سے ایسوسیٹڈ تھے، لیکن اس وجہ سے جو نقصانات ہوئے ہیں بہت زیادہ ہے. تو میں آپ کے توسط سے گورنمنٹ آف سندھ سے اور جو ان تک یہ ضرور اپنے پیغام کو پہنچانا چاہتا ہوں کہ اس کو ایسے آپ چیلنجنگ ایکسیپٹ کریں، اور یہ ایک ایسا موقع ہے کہ ہمیں یعنی جاگ جانے کے لیے ہمارے قدرت نے ہمیں ایک موقع دیا ہے کہ ہم ریوزٹ کریں ہمیں کیا کر سکتے ہیں اور کیا کرنا چاہتے ہیں. اور دنیا میں لوگوں نے کام کیا ہے اور وہ پروو کیا ہے انہوں نے کہ اس طرح کی جو چیزیں ہیں اس سے ہم نمٹ سکتے ہیں. اب پہلی بات تو یہ ہے کہ ایگریکلچر میں جب فلڈ آتا ہے تو اس سے یہ 3 چیزیں ہمیں میجر کرنا ہوتا ہے. سب سے پہلی بات جو ہے وہ ڈبریز اینڈ سیڈیمنٹس کتنا ہے فیلڈ میں. دوسری بات یہ ہے کہ سوائل جو ہے وہ ایروجن کتنا ہوا ہے، سوائل جو مائکرو آرگینزم سے جو سوائل مائکروبائٹا جس کو کہتے ہیں وہ کتنا ڈسٹرب ہوا ہے. تو ان تینوں چیزوں کو میجر کرنے کے بعد ہم یہ اندازہ لگا سکتے ہیں کہ ہم کتنی دیر میں اس کو ہم دوبارہ فارمنگ کے لیے ہم اس کو قابل بنا سکتے ہیں. تو لہٰذا یہ کوئی ایک دن کا کام نہیں ہے، لیکن اس کو مسلسل
हम इंटेंशन से और एक अच्छा, एक दिन का काम इमोशंस नहीं अगर हम है कि काम ये जो जितनी काम कर तबाही सकें। आई जी है जी वो रिकवर हो सके, फिक्स हो सके। आपने मुख्तलिफ पॉइंट्स उठाए, जिसमें एक तो ये शामिल है कि बिजन जो स्टॉक नाज़रीन ख़राब थियो आहे, डॉक्टर काज़िम जी चयो त काफ़ी शयूं असांखे जेके नज़र न ईंदियूं आहिनि उहे मुतासिर थींदियूं आहिनि। मशीनरी ख़राब आहे। हिन वक़्तु ही डॉक्टर काज़िम जी चवनि पिया त चैलेंज बढ़ियल आहे हुकूमत जे लाइ। महमूद नवाज़ शाह साहब, अवां जी तरफ़ां वञणु चाहींदसि, अवां कीअं पिया ॾिसो हिन तबाही खे? जीअं डॉक्टर काज़िम बि चयो त हिकु ॾींहं जी हीअ ॻाल्हि कोन आहे, काफ़ी टाइम लॻंदो, ऐं हिन वक़्तु ही चैलेंज बढ़ियल आहे मौजूदा हुकूमत जे लाइ। जी, तव्हांजी वॾी महिरबानी। हिकु तमामु जेको तव्हां सुवालु पुछियो आहे सो हिकु मजमूई तौर ते काफ़ी हिकु गहरो ऐं वॾो सुवालु आहे, ऐं तव्हांखे मुख़्तसिरनि में जवाबु ॾियण जी कोशिशि थो करियां। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके एस्टिमेशन आहे ज़राअत में नुक़सान जी, विच इंक्लूड्स लाइफ स्टॉक सां तक़रीबन 400 अरब रुपए खां मथे जी आहे। 400 अरब रुपए जो जेको लॉस थियो आहे सो ख़रीफ़ जो बीठल फ़सुलु, जंहिंमें 90% तक़रीबन ख़र्च थी चुको हो, उन खां पोइ जेको आहे सो फ़सुलु तबाह थी वियो हो। साल खजी तयारु हुई, उहा खजी बीठल फ़सुलु तबाह थी वियो हो। फुटी चूंडे ते हुई, उहा माण्हुनि जी तबाह थी वई हली, ऐं ॿियनि फ़सुलुनि सां साॻियो तक़रीबन अहिड़े क़िस्म जो ई हाल थियो आहे। हिकिड़ो त पहलू आहे इहो। ॿियो पहलू जेको डिस्टर्बिंग पहलू आहे त जेको इंफ्रास्ट्रक्चर असांजो तबाह थियो आहे ऐं कुझु हद सां जेको कट ॾिना विया आहिनि एमरजेंसी बेसिस ते। अॼु मां हींअर हिकिड़ी रोज़ जी मीटिंग तां अचां पियो, उहे अञा बि हैवक उन्हनि वधीक क्रिएट कयो आहे, कॉम्प्लेक्स कयो आहे सिचुएशन खे, ऐं गोइंग फॉर्वर्ड उन इंफ्रास्ट्रक्चर जी गैर मौजूदगी जे करे हींअर तमामु वॾा प्रॉब्लम्स ऐं इशूज़ क्रिएट था थियनि, जंहिंजे करे फ्लडिंग फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो नारा कैनाल जो कट हुजे या रोही कैनाल में कट्स आहिनि जंहिंजे करे इरीगेशन जे पाणी जो पहुचणु, उहे इशूज़ आहिनि। ॿी बुनियाद ते जेको जोही, दादू ऐं इहे सभु जेके इलाइक़ा आहिनि, हिन वक़्तु 7-7, 6-6 फुट पाणी बीठो आहे। FP बंद खे ऐं हिननि खे जेके कट लॻा पिया आहिनि उहे अञा ताईं कट लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे फ्लडिंग जेका आहे सा अञा वधे पई, ऐं 21वीं सदीअ में माण्हू अॼु बि ॿेड़ियुनि में सफ़र कनि पिया। ॿिए क़िस्म जो इहो लॉस आहे। टे क़िस्म जो जेको ॿारहाड़ीअ जो इंफ्रास्ट्रक्चर जो मसइलो आहे, नॉट द पब्लिक सेक्टर जो, पर जेको माण्हुनि जो पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर हो, जेके झुगियूं हुयूं, जेके ओताकूं हुयूं, जेके स्टोरेजिस हुआ, उहे सभु हिन वक़्तु जेके आहिनि से ज़मीन बोस थी चुका आहिनि मोस्ट ऑफ द एरियाज़ में। सो इट्स नॉट ओनली दी लॉस इन जेको फ़सुलनि जो ऐं लाइफ स्टॉक जो थियो आहे, पर उन सां गॾु जेको अलाइड नुक़सानु थियो आहे, असांखे जेका रिहेबिलिटेशन जी स्ट्रैटजी आहे उहा बि अञा ताईं असां साम्हूं न आणे सघिया आहियूं। ऐं इहो लेसन लर्न करणु ऐं बार बार इहा ॻाल्हि चवणु ज़रूरी आहे त 2010 ऐं 2011 जी जेके असां वटि डिफरेंट क़िस्मनि जूं बोॾूं आहियूं, उन्हनि मां असां को सबक़ु न सिखियो हो, ऐं उहो सबक़ु न सिखियो जंहिंजे करे असांजो नुक़सानु त थियणो हो, छो त पाणी तमामु घणो हो, पर क्वांटम जेको हुकूमत, वाटर जो महमूद साहब सॉरी मां तव्हांखे इंटरप्ट कयां पई, त मुसलसल हिकु रीज़न ॾींदी अचे पई त हुननि अहिड़ी तबाही पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठी आहे, उहो बि असीं मिटिगेट न करे सघियासीं। ऐं गोइंग फॉरवर्ड असीं चऊं था जेको फ़सुलु तबाह थी वियो सो त थी वियो, पर अॻियां 6-8 महीननि जो त तईं को डायरेक्शन ॾियो न, त उन में ज़मीदार जेको आहे सो कीअं कंदो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, इट्स नॉट ओनली दी रूरल इकोनॉमी, ॿारहाड़ी जी मैशत कान्हे जेका इम्पैक्ट थी आहे, तव्हांजे शहरनि जी इकोनॉमी ते इम्पैक्ट उनजो अॼु बि पवे पियो, ऐं अॻियनि 6-8 महीना ऐं साल में उन जो तमामु गंभीर इम्पैक्ट जेको आहे सो पवंदो। इन करे हुकूमत खे खपे त फिल फौरी अहिड़ा पंहिंजो इक़दाम करे, स्टेक होल्डर्स खे गॾु खणे, स्ट्रैटजी करे, त वरी पोखी थी सघे। वीचारो जेको मालवंत माण्हू हुजे या जेको हारी हुजे, उहो वरी भार खणी ज़मीन में वेंदो, पंहिंजी कोशिशि कंदो, पर जेसीं हुकूमत इन हिसाब सां सपोर्ट न कंदी इन ॻाल्हि खे, त इन एफर्ट खे का जान न मिलंदी, ऐं असांजा प्रॉब्लम जेके असीं अॼु फेस पिया करियूं इहे अञा कॉम्प्लिकेट थींदा गोइंग फॉरवर्ड। अच्छा, हुकूमत तव्हां चओ पिया त उनखे अॻिते अचणु खपे, इन शइ खे जेको आहे ॾिसणु खपे। कीअं ॾिसणु खपे? हुकूमत असीं ॾिसूं पिया त ज़राअत खे रिकवर करण जे लाइ हुननि हाणे बि 66 अरब रुपया जेके आहिनि घुरी वरिता आहिनि मर्कज़ खां, त छा ही बजट जेको आहे इन शइ खे फिक्स करे सघे पियो? बजट सां छा एग्रीकल्चर खे कीअं बूस्ट मिलंदो? कीअं थोरी ॻाल्हि सम्झण जी आहे त पहिरीं अप्रैल ऐं मई में तमामु एक्सट्रीम टेम्परेचर्स हुआ, उन्हनि फ़सुलनि जी त हिन वक़्तु ॻाल्हि ई कान पई थिए, छो बोर्ड सॼी शइ खे जेको आहे सो मथां अची वई हली आहे। उहे जेके हाई टेम्परेचर्स हुआ
उन्हनि जे करे माण्हुनि खे अंबनि में भाॼियुनि में ॾाढे नुक़सानु थिया। हाणे बोर्ड जे करे नुक़सानु थियो। असीं गवर्नमेंट जी ॻाल्हि छो पिया करियूं? गवर्नमेंट जी ॻाल्हि इन करे पिया करियूं त जेको 30-35% तव्हां वटि फ़सुलु बची वियो हलियो आहे उनखे रिहेबिलिटेट करण जे लाइ उनखे पाणी खपे। अॼु उन्हनि खे पाणी, अगरि तव्हांजो नारा हिन वक़्तु 1000 क्यूसेक ते हले पियो, रोड़ी कैनाल कल्ह 14 खां 1500 हले पियो, त अगरि उहो पाणी न पहुचंदो, हिन वक़्तु जेको मौजूदा पाणी ड्रेनेज जो हले पियो उन में 900 किथे 1200 ppm पाणी आहे, उहो ज़मीन OTDS आहे, उहो त वधीक ज़मीनुनि खे ख़राबु कंदो। त गवर्नमेंट खे हिन वक़्तु खपे त उन्हनि इलाइक़नि में जिते फ़सुलु बची वियो हलियो आहे उते फिल फौरी पाणी पहुचाइण जी जल्द अज़ जल्द जेका आहे सा कोशिशि करे। नंबर 2, हाणे जी क़ीमतूं इनपुट प्राइसिस जेके आहिनि सो माण्हुनि जो हूअं ई जेको आहिनि से माण्हू परेशान हुआ फरवरी मार्च खां वठी। तव्हां अंदाज़ो लॻायो 4000 रुपए जी बोरी 15,000 रुपया, यूरिया जेका 1600 रुपया सां थी 2500 रुपया, उहा 2500 रुपए में जेका अॼु बि स्मगल थिए पई, अवेलेबल न थींदी जिते बि ज़रूरत थींदी। त इहे सभु कम रेगुलेशन जा, इंफ्रास्ट्रक्चर खे अप एंड रनिंग करण जा, ताकि इहो पाणी अगरि हूअं 6 महीना खणी ड्रेन करण जे लाइ इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कई, कट्स ॾियण जी ॻाल्हि कई, जेको असांजो फसल बची चुको आहे 30 खां 35% उनखे असांखे हाणे कीअं फैसिलिटेट करणु खपे। असां लाइन ते हिन वक़्तु मौजूदु आहिनि नवाब बसाण साहब, एडवाइज़र टू CM आहिनि, पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखनि था। अस्सलाम वालेकुम नवाब साहब। वालेकुम अस्सलाम। थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट, वॾी महिरबानी। नवाब साहब, हिन वक़्तु असीं प्रोग्राम हिन वक़्तु फोकस करे रहिया आहियूं पंहिंजो ज़राअत जो सेक्टर ऐं उन खां अलावा लाइव स्टॉक वॾे पैमाने ताईं मुतासिर थी चुको आहे। त हिन वक़्तु तव्हांजी छा प्लानिंग बणियल आहे ज़राअत खे बचाइण जे लाइ, या जेकी लाइव स्टॉक में तबाही थी आहे ओवरऑल छा प्लानिंग हले पई इन्हनि ॿिन्ही मख़सूस सेक्टर्स जे हवाले सां? ॾिसो, मां शुरूअ खां वठी जीअं बरसाति हुई त मां हुन में घुमंदो रहियुसि, मां ॾिसंदो रहियुसि। 10-15 ॾींहंनि खां पोइ मां सवनि जे तइदाद में, गऊं बकरियूं में जेको माल मवेशी सभु मूं रस्तनि ते सवनि जे तइदाद में मरंदे ॾिठा। इन जे करे त हर हंधि पाणी हुयो, हर हंधि जेको आहे असांजी जेकी कॉटन हुई उहा ॿुॾी चुकी, उहा ख़तमु थी चुकी। जेको माल मवेशी जो जेको गऊं बकरी जो जेको गाह हुयो उहो बि ख़तमु थी चुको हुयो। इन जे करे कि हर हंधि पाणी पाणी हुयो। सो उन में असांजी कोशिशि इहा आहे कि असां उन्हनि जे लाइ को अहिड़ो को सिलसिलो, जेके ग़रीब माण्हू, ॿारड़ीअ माण्हू जेके खाई नथा सघनि। हाणे तव्हांखे इहो यादि हूंदो, शहर जो माण्हू जे लाइ इहो डिफिकल्ट हुयो खाइण लाइ, हाणे उहो ॿारड़ीअ लाइ माण्हू लाइ डिफिकल्ट थी वियो आहे। इन जे करे कि ॿारड़ीअ जो माण्हू छा कंदो हो त बसर, दाल, बसर ऐं गुड़ ऐं खारक जा कंहिं बि सां ऐं ॾुध लस्सीअ सां मानी खाई वठंदो। हाणे हुन जे लाइ खाइण मसइलो थी पियो आहे। सो असीं चाहियूं था त लो रेट ते, लो प्राइस ते असीं को अहिड़ो को सिस्टम ठाहियूं को जो ग़रीबनि जो जंहिंजो असीं कलेक्ट कयूं पिया, जंहिं हारनि ऐं आबादगारनि जे लाइ को इन हवाले सां रिलीफ का सब्सिडी को कुझु साम्हूं आयो आहे? असांजो इहो ॾिसो, मां माल ते कंप्लीट करे पोइ आबादगारनि ते असांजो इहो आहे कि असीं उन्हनि खे जेको माल मवेशी जेको जंहिंजो आहे उहो नुक़सान जो असीं काथो लॻायूं था, उनजी असीं बिल्कुलु उन्हनि जी रिपोर्ट वठूं पिया। उन में जेको जंहिंजो माल जो नुक़सानु हूंदो असीं कोशिशि कंदासीं त उन्हनि खे भरे ॾियूं। बाक़ी जेको एग्रीकल्चर जो आहे, जेको हिन वक़्तु कणिक जेकी गंदम जंहिंखे चऊं असीं, त उहो उनजो सिलसिलो अञा इलाहिनि हंधि माण्हुनि जे घरनि में पाणी बीठो आहे, उहो निकिरे पियो ऐं इलाहिनि ज़मीनुनि में पाणी बीठो आहे। असीं मुंहिंजे ख़्याल में अध खां ताईं असीं कणिक काहे सघंदासीं। असांजी कोशिशि इहा आहे, अलाह साईं असांजी मदद कंदो, असां सॼी ख़ाली कराए असीं कोशिशि कंदासीं सभु जेको आहे सो कणिक आबादगार आहिनि। असांजी इहा ई आहे त असां उन्हनि खे हिकिड़ो त कणिक में असीं सब्सिडी ॾियूं, उनजे ॿिज जो जेको कणिक जो थींदो आहे, ॿियो कलर, एंग्रो यूरिया जा, DAP जा, उन में बि असांजी कोशिशि इहा आहे, वफ़ाक़ सां असांजूं ॻाल्हियूं हलनि थियूं। सिंध गवर्नमेंट जी चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी इहा ई आहे त असीं उन्हनि खे सब्सिडी ॾियूं। सब्सिडी मीन्स इन जे करे ॾियूं कि उहो असां कोशिशि कयूं त उन्हनि माण्हुनि खे फ्रीअ में ॾियूं जेके हारीनि वीचारा, जंहिं वटि 10 खां 15 एकड़ आहे। बाक़ी वॾनि माण्हुनि खे त मुंहिंजे ख़्याल में उनजी ज़रूरत कोन्हे, उनजो एतिरो नुक़सानु ई कोन थियो आहे जेतिरो ग़रीब माण्हू जो नुक़सानु थियो आहे। सो असांजी उहा आहे, असीं उहो बिल्कुलु प्लानिंग हले थी, बिल्कुलु मीटिंगूं हलनि थियूं सिंध गवर्नमेंट जूं, ऐं असांजी इहा सोच आहे त असीं ग़रीबनि खे ख़ासि जेको आहे रिलीफ ॾियूं ऐं ग़रीबनि खे ख़ासि जेको आहे असीं रबी में नवाब साहब, रबी में जेको आहे तव्हां हारिन ऐं आबादगारनि खे एग्रीकल्चर में असीं बिज भाण इंशाअल्लाह ॾींदासीं।
सही, रबी में जेको आहे ॿिज ऐं भाण मुफ़्त ॾियण जो बि फ़ैसिलो थियो आहे? त उहो बि आहे असांजो, त असां कोशिशि कयूं त उन्हनि खे मुफ़्त भाण ॾियूं ऐं जेको ॿिज आहे, यानी इहो फ़ैसिलो फाइनलाइज़ थी चुको आहे न, त उन्हनि खे मुफ़्त फ़राहम कयो वेंदो ॿिज ऐं भाण? हा, उहो कयो वेंदो इंशाअल्लाह। फ़ैसिलो बसि 1-2 ॾींहंनि में क्लियर थी वेंदो। असांजी सिंध गवर्नमेंट जी इहा कोशिशि आहे त फ्रीअ में उन्हनि माण्हुनि खे ॾियूं। अच्छा, ॿियो अवां जेको आहे माल जे हवाले सां ॻाल्हि कई, त जिन माण्हुनि जो माल जो नुक़सानु थियो आहे अवां उन्हनि खे बि फैसिलिटेट करणु वञो पिया, दुरुस्त? हा, मां तव्हांखे चयो त असां माल जीअं, अच्छा नवाज़ साहब, हिते हिकिड़ी शइ आउं रखणु चाहियां पई, त जीअं जेके फ़ौतियूं थियूं हुयूं त उनजे लाइ बि हुकूमत पारां 10 लखनि जो ऐलान कयो वियो हुयो। असीं कुझु ॾींहं अॻु में पंहिंजे चैनल ते हिकु रिपोर्ट ॾिठी हुईसीं त उन्हनि माण्हुनि खे 50,000 मिलियो आहे। न, ईअं न आहे, ईअं न आहे। असांजे खैरपुर में या सिंध में पूरीअ में जिथे ख़बर बि हली चुकी आहे। जी हाँ, ये न ॾिसो, जीअं बरसाति में जेको फौतगी थी आहे या को फौत थियो आहे, शहीद थियो आहे, मतिलबु उनजो असां 10 लख रखियो आहे, चाहे हिकु आहे या 100 आहे। हाणे त उहे 10 लख अञा विरहाइण अवां शुरू न कया आहिनि? जी, उहे 10 लख तव्हां विरहाइण शुरू कया आहिनि? हा, असां इलाही जी, त उन नतीजे में इहा ख़बर साम्हूं आई हुई त उन्हनि माण्हुनि खे 50,000 मिलियो आहे। न न न न न, इहो बिल्कुलु 50,000 उन लाइ हूंदो, ज़ख़्मी लाइ हूंदो। बाक़ी जेके फौत थिया आहिनि उन्हनि खे असीं 10 लख ॾियूं पिया, जेके बरसाति जी तबाहीअ में फौत थिया आहिनि। अच्छा, यानी इन में का सदाकत कोन आहे। ठीकु आहे। ऐं माल हवाले सां मां माण्हुनि खे कीअं फैसिलिटेट कंदो? उन्हनि खे माल जा जेको आहे तव्हां माल जो असां उहो तरीक़ेकार एडाप्ट कयूं था। माल जेको आहे जंहिं ग़रीब माण्हू जो आहे असां उहा रिपोर्ट वठूं पिया ऐं उन्हनि इलाइक़नि में असीं पटवारी खे, मुखियाकार खे ऐं डीसी खे चई छॾियो आहे त हुनजो तव्हां कलेक्ट कयो त कंहिंजो केतिरो नुक़सानु थियो आहे। असीं चाहियूं था त ओरिजिनल माण्हू खे जेको हक़दार आहे उनखे मिले। ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे, या असां पाण बि चेक कयूं था। असांजी पंहिंजूं टीमूं ठहियल आहिनि। जीअं मां खैरपुर जो ॾिसां पियो त मां खैरपुर में हिकिड़ी मुंहिंजूं पंहिंजूं टीमूं ठहियल आहिनि, त असां उन्हनि खे ॾिसी करे असां उहो फौरन उनजो जेको नुक़सानु थियो आहे ऐं उनखे असीं ॾियूं। ऐं असांजी इहा बि कोशिशि आहे त असां ग़रीबनि खे घर बि ठाहे ॾियूं ऐं उन्हनि घरनि मां पाणी निकिरे पियो, जाथो जाथो निकिरी वियो आहे। इंशाअल्लाह असांजी सर्वे हले पई, असीं उन्हनि खे घर बि ठाहे ॾींदासीं। उम्मीद कयूं पिया तव्हां अहिड़े ई हवाले सां उन्हनि खे जेको कमिटमेंट्स तव्हां कयूं आहिनि उहे पूरियूं कयो। अच्छा नवाब साहब, आख़िरी सवाल तव्हांखां करणु चाहींदसि। मूंसां पैनलिस्ट मौजूदु आहिनि, ज़रई माहिर आहिनि, महमूद नवाज़ साहब। उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई त हीअ जेके फ़सलुनि में पाणी अची बीठो आहे, हाणे बि अञा ताईं बि जेको बीठल आहे या फ़सल जेकी तबाह थियूं आहिनि, त उनजो हिकिड़ो वन ऑफ द रीज़न्स असीं चऊं त हद खां वधीक जेके कट लॻाया विया आहिनि। महमूद साहब, तव्हां बि हिन में जेको आहे ॻाल्हि करे पिया सघो, त दुरुस्त पिया चवनि नवाब साहब, हद खां वधीक कट लॻा छा? न, ईअं शुरू में ईअं थियो की बरसाति जो पाणी ॾाढो हो ऐं ज़ाहिरी आहे माण्हू जीअं साईं चए थो जेको ॾाढो थो गाबो कट माण्हुनि लॻाया पिए, पर कटनि ते हाणे असां उन्हनि ते बिल्कुलु असां बैन हणी छॾियो आहे। जेको बि कट हलाईंदो उन कानून जे कटाइण में ईंदो। असांजी मीटिंग थी आहे बिल्कुलु हंगामी ज़िले लेवल ते, असीं मतिलबु सिंध लेवल ते बि थी आहे। असां पूरे कोई बि अगरि हिन वक़्तु कट लॻाईंदो त उहो कानून जे कटण में ईंदो ऐं उनखे माफ़ न कयो वेंदो। ऐं शुरूअ में माण्हुनि कट पे लॻाया, ज़ाहिरी आहे जिते पाणी हो घरनि में हो, जेके माण्हू यानी गैर कानूनी तरीक़े सां कट लॻा, उन सबबु बि वॾो नुक़सानु पहुतो। नवाब साहब, वॾी महिरबानी। उमेद कयूं पिया जेके अवां ॻाल्हियूं कयूं, जेके फ्लड अफेक्टीज़ आहिनि, जंहिंजो नुक़सानु थियो आहे, माल हवाले सां या ज़राअत जे हवाले सां उन्हनि खे कीअं फैसिलिटेट करणु वञूं पिया। महमूद साहब, अवां ॻाल्हि ॿुधी उन्हनि जी, तव्हां बि जीअं चयो त हद खां वधीक कट लॻा ऐं उनजे नतीजे में बि जेको आहे फसलनि खे वॾे पैमाने ताईं नुक़सानु पहुतो। जी, हुकूमत खे इहा ॻाल्हि बरबला एक्नॉलेज करणु खपे ऐं जेके कट लॻा उहे गैर क़ानूनी लॻा। इन हद ताईं जो रोहिड़ी कैनाल ते कट लॻा, नारा कैनाल ते जी, मुंहिंजे ख़्याल में एक्सेप्ट कनि पिया, तॾहिं चवनि पिया त हुननि हाणे पाबंदी लॻाई आहे। जिते पूछड़ियूं जेके हुयूं सभु ॿुॾी वियूं। इहा ॻाल्हि जेका असां आया आहे, गवर्नेंस जी लेवल इम्प्रूव करणी पवंदी। पंहिंजी जेका अप्रोप्रिएट उहे करणी पवंदियूं इम्प्लीमेंट। ऐं तव्हांखे हींअर जी मिसाल ॾेई थो छॾियां, नवाब साहब जी अगरि आहिनि त महिरबानी करे शइ जो जवाबु ॾियनि। हफ़्तो पहिरीं मीरपुर ख़ासि में मीटिंग थी, हुन में इहो फ़ैसिलो थियो त हेठि पाणी वधाइण जे लाइ, हेठि मूंखे सही ख़बर कोन थियो ग़लति हो या सही हो, पर इहो फ़ैसिलो थियो। टेक्निकल माण्हुनि वेही फ़ैसिलो कयो त असीं हुनजो थ्रूपुट वधाइण जे लाइ LBOD जो हेठि असीं हुनजो आउटपुट वधाइण जे लाइ असीं कुझु मेजर्स खणंदासीं। उते हेठि विया, उहो को मेजर ई न खणी सघिया। उते जे माण्हुनि उते अपोज़ कयो। मुंहिंजो सुवालु इहो आहे त इहो शइ जी प्लैनिंग करणु 15-20 ॾींहं पहिरीं या 2 महीना पहिरीं, मींहं त पिया आहिनि अगस्त जे महीने में, अॼु असीं वेठा आहियूं अक्टूबर जी पहिरीं तारीख़ ते। उन खां पोइ रिहेबिलिटेट माण्हुनि अगरि किथे मौजूदु आहिनि गैर क़ानूनी तौर ते, त हुननि खे रिहेबिलिटेट करे
जिते 3 करोड़ माण्हू पूरा जेके आहिनि से हिन में फाथा पिया आहिनि, चंद माण्हुनि जे करे जेके गैर क़ानूनी तौर ते वेठा आहिनि, उहो आऊं छो न हुजां, उन्हनि खे तव्हां रिहेबिलिटेट करियो, रिहेबिलिटेट करे ताईं घटि में घटि पाणीअ जे डिस्पोज़ल जे लाइ त को तरीक़ेकार कढो न। उहो पाणी जे स्टेशनरी बीह रहंदो त ख़ुदा न ख़ास्ता सिंध में चारो तरफ़ पाणी जेको आहे जंहिंजो ख़दशो आहे असांखे, उहो बीह न रहे। ॿिए नंबर ते ॻाल्हि जेका थिए पई, ॾिसो असांजो जेको रेवेन्यू जो डिपार्टमेंट आहे, तपेदार ऐं मुख़्तियारकार जे थ्रू इहे पैसनि जी डिस्ट्रीब्यूशन तमामु डिफिकल्ट आहे ऐं चैलेंजिंग आहे। अॼु ॾिसो खाता कंप्यूटराइज़ थियणा आहिनि, पोयां 20 सालनि खां अञा ताईं नोटिफाई न थिया आहिनि त खाता नोटिफाई थियनि अप्रोप्रिएटली थिए। ॿिए नंबर ते किसान कार्ड जेको ठहिणो हो, पंजाब में ठहियल घणा ॾींहं थी विया, सिंध में 1.5-2 साल थी वियो, उन ते कमु हले पियो, अञा ताईं उहो अप एंड रनिंग न आहे। असां इहो बार बार चऊं था अगरि उहो अप एंड रनिंग हुजे हा त तव्हीं नंढे आबादगार खे ॾाढो आराम सां पहुची सघो हा ऐं हुननि खे तव्हीं सब्सिडाइज़ करे सघो हा। असीं अॼु बि इहा ॻाल्हि करियूं पिया त तव्हां भले 10 लख रुपया ॾियो, मालवंदनि जी कंपनसेशन ॾियो, माण्हुनि जे घरनि जी कंपनसेशन ॾियो, बिस्मिल्लाह, सुठी ॻाल्हि आहे, तमामु भली ॻाल्हि आहे, पर असांजे सूबे जो ऐं मुल्क जो मसइलो हल तॾहिं थींदो जॾहिं असांजो फीथो एग्रीकल्चर जो फिरी सघंदो ऐं माण्हू पंहिंजो कमु वञी पाणे करे सघंदा, ऐं उहो तॾहिं थी सघंदो FP बंदि ऐं जिते कट लॻा पिया आहिनि उहे बंदि न थींदा। नंबर 3, जेके भाणनि जूं क़ीमतूं भरभला ऐं जेके होश रुबा वधी वियूं आहिनि, उन्हनि खे 50% सब्सिडाइज़ न कयो वञे। ऐं असीं इहा ख़ुशाइन ॻाल्हि सम्झूं था सरकार जी, जिन कणिक जी क़ीमत 4000 रुपया हिकिड़ी कॉम्पनसेशन जे तरीक़े सां ग्रोवर्स लाइ सेट कई आहे, उन ई अंदाज़ में ॿियनि कमोडिटीज़ असांजूं रबी जूं तेली बीज हुजनि, उन में अच्छा इन ते महमूद साहब वाली तरफ़ वापस ईंदसि, मूंखे अलॻि सां तव्हां सां ॻाल्हाइणो आहे त ही रबी में जेको बीज भाण ॾियण जे हवाले सां फ़ैसिलो ख़ुशाइंद आहे या न, कणिक जे हवाले सां कणिक जी शॉर्टेज जूं ॻाल्हियूं वञनि पियूं। जी महमूद साहब इजाज़त ॾिजो, तव्हां शाकिर साहब जी तरफ़ वञा, थोरो लाइव स्टॉक ते बि ॻाल्हाए वठूं त लाइव स्टॉक ते शाकिर साहब वॾे पैमाने ताईं नुक़सानु थियो आहे। जीअं तव्हां चयो पिया, जीअं पाण नवाब साहब इहा ॻाल्हि मञी त वो जब जा रहे थे तो सड़कों पे उन्हें बहुत कई हज़ारों की तादाद में जानवर जो है वो मरे हुए नज़र आ रहे थे। अच्छा, वो कह रहे हैं कि वो उनको फैसिलिटेट भी करने जा रहे हैं। मुझे आप ओवरऑल बताइएगा कि आप जैसे प्रेसिडेंट हैं DCFA के, तो बिज़नेस ओनर्स जो मवेशी रखते हैं या अपने दूध के हवाले से बात की जाए तो उसमें कितना नुकसान हुआ होगा, या आप जैसे जो आप चारे की कमी वो भी हमें बहुत ज़्यादा नज़र आ रही है, तो उस हवाले से भी थोड़ा बताइएगा। आप किस तरह से देखें, क्या फैक्ट्स हैं आपके पास? हमारे भूसे के तमाम स्टॉक बह चुके हैं, वो कीचड़ में तब्दील हो गए। अच्छा, आपके जो जानवर चारे की अजनास के एक्सपोर्ट जो हमारे अजनास थे वो भी डूब गए पानी में। तो यकीनन जब चारे की कमी है तो उसके असरात शहरों पे आ रहे हैं। अब हमारे पास, हम कब तक पंजाब पे इन्हिसार करेंगे जी? हमारे पास यहाँ माल मवेशियों खिलाने के लिए भूसा नहीं मिल रहा। अब हम भूसे के लिए ऑर्डर देते हैं पंजाब में, वो कहते हैं हम पहले एक्सपोर्टर का ऑर्डर पूरा करेंगे। तो मैं अपील ये करूँगा जनाब हमारे वज़ीर आला सिंध से कि जी ये वक्त है कि आप वफाकी मिनिस्ट्री को मजबूर करें कि चारे की एक्सपोर्ट बंद करें, अजनास की बाई प्रोडक्ट्स की एक्सपोर्ट को बंद करें। हमारे मवेशियों के लिए चारा नहीं है, वो हमारे मवेशियों का चारा छीन के एक्सपोर्ट कर रहे हैं, और यकीनन ये मुजरिमाना फेल है। इस वक्त चारे की भी कमी लगी पड़ी है। यकीनन चारा है ही नहीं जी हमारे पास, हम कहाँ से खिलाएं अपने मवेशियों को। लेकिन दूध कितना महंगा हो गया, क़ुव्वत खरीद से बाहर चला गया ना, गोश्त भी ऐसे ही महंगा होगा। अगर आप ये डिसीजन ले लें, इसकी पाबंदी, इस पर पाबंदी लगा दें। देखें अब तक मवेशियों की मद में हमें तकरीबन, हमारी जो इत्तलात हैं, वो 150 अरब रुपए का नुकसान हुआ है, और आपको 2 अरब रुपए मिलते हैं बजट की सूरत में। आप 70 साल में पूरा करेंगे ये नुकसान, तो बहुत जरूरी है। चारे की कमी को रिकवर करने का क्या मैकेनिज्म होना चाहिए? आपने कुछ देखें जी, ये देखें चारे की एक्सपोर्ट पे फिल 4 पाबंदी आयद कर दी जाए। अल्फाल्फा है, ये देखें जी, वो पाकिस्तान अपने मवेशियों की ज़रूरियात का 45% चारा पैदा करता है लैला। तो बहुत ज़रूरी है पहले मैं अपनी ज़रूरियात को पूरा करूं, जबकि मैं कुदरती आफत की जद में हूं। सैलाब हमारा सब कुछ बहा के ले गया, और सिंध का लाइव स्टॉक सेक्टर ख़त्म हो गया, और इसमें कोई दो राय नहीं है। अगर इसमें वज़ीर आला ने नोटिस ना लिया और पाकिस्तान पीपल्स पार्टी की उसने नोटिस ना लिया, थोड़े मैंने इंट्रो में बता दिए थे, आप भी बताएं। देखें जी, लाइव स्टॉक खत्म हो गया तो क्या नुकसान होंगे, कैसी कितनी बड़ी तबाही आ सकती है, उसकी ज़रा शिद्दत हमारे नाज़रीन को बताएं। देखें जी, जो रिपोर्ट हुए हैं नुकसानात वो तो हैं
4 लाख से ऊपर, तकरीबन 4 लाख 5 लाख मवेशियों के। हम कहते हैं कि जी वो नुकसान है 20 लाख मवेशियों के। महकमा लाइव स्टॉक के फिगर्स हम नहीं मानते हैं इस सिलसिले में, क्योंकि ये पहुंच नहीं पाए हैं। पर हमारे मेंबर्स हर जगह मौजूद हैं जहाँ से वो रिपोर्ट कर रहे हैं, वो हम महकमे को देते हैं। पर यकीनन कुछ ना कुछ मजबूरियाँ होंगी, तो हम ये कहेंगे कि जी देखें इसके असरात आएंगे। यकीनन ये फूड सिक्योरिटी का मामला है, और फूड सिक्योरिटी का जो मामला है वफाकी मिनिस्ट्री ऑफ नेशनल फूड सिक्योरिटी एंड रिसर्च के लिए अलार्मिंग सिचुएशन है। पैदा हो सकता है, चाहे वो ज़राअत जो सेक्टर हुजे या लाइव स्टॉक। इन ते बि वधीक महिमाननि सां ॻाल्हि ॿोल थींदी। इन वक़्तु मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सैयद नसीर अहमद गिलानी, जेके एक्स फेडरल सेक्रेटरी रही चुका आहिनि प्लानिंग एंड डेवलपमेंट जा। अस्सलाम वालेकुम सैयद नसीर साहब, बहुत शुक्रिया आपके टाइम का। अस्सलाम वालेकुम जी। बहन मैं इनकी बात की तारीफ करता हूँ, मेरे साथी ने जो बात की है जी कि लाइफ स्टॉक छोटा मामला नहीं है। बिल्कुल, लाइफ स्टॉक को दो तरह से देखना है। एक तो अगर एग्रीकल्चर का शेयर आप जीडीपी में देखें तो लाइफ स्टॉक का बल्क शेयर है, क्योंकि अब दूध की बहुत वैल्यू हो गई है और गोश्त की भी काफी मिकदार है, तो ये ब्रेड एंड बटर है छोटी फैमिलीज का। बिल्कुल है। और देहात की जो फाइनेंशियल स्टेबिलिटी है वो अब नॉन फार्म एक्टिविटीज और ये मिक्स करके चल रहा है लाइफ स्टॉक को। लाइफ स्टॉक के जितने जानवर रिपोर्ट हुए होंगे उससे कई गुना ज्यादा उन लोगों के होंगे जो रिपोर्ट नहीं करा सकते। क्वेश्चन ये है कि लाइफ स्टॉक को ये नुकसान हुए हैं, लेट से 5 लाख की जाए 10 लाख, मेरा खतरा ये है कि हमें 20 लाख के करीब मजीद नुकसान एक्सपेक्टेड है सिंध में, और 20 लाख से ज्यादा बलूचिस्तान में। उसकी वजह यह है कि लाइफ स्टॉक को हमने चारा देना था, चारे वाली जगह तो हो गई। चारे की कमी के बायस भी तो बहुत सारे जानवर जो है वो मर चुके हैं जी। वो जो मर गए हैं उससे भी ज्यादा नुकसान आगे नजर आ रहा है। अच्छा, ये बात हो रही थी कि कितने मरे हैं, X1 वो कह रहे हैं नहीं X1 प्लस X2 भी है। मैं कहता हूँ कि नहीं, एक नई डिमेंशन है Y प्लस की। Y प्लस ये है कि क्योंकि चारा नहीं अवेलेबल होगा, और दूसरे इन्फेक्शियस डिजीजेज जो हैं वायरसेस वो जानवरों के भी हैं इंसानों की तरह। सही। और अभी आपको पता है वो लंपी स्किन की तो बीमारी फैल ही रही थी, और फिर से ज्यादा बीमारी गारे की वजह से लगती है। जी, चमड़े की बीमारियां, पेट की बीमारियां जानवरों में भी आ गई हैं, इंसानों में तो आ ही गई हैं, वो तो हमें उसके रिपरकशंस नजर आ रही हैं। दैट हैज बिकम एक्सट्रीमली कॉमन अमंगस्ट एनिमल्स। मौजूदा लाइफ स्टॉक है, एक तो इसको बचाना है और दूसरे कंपनसेशन देनी है उन लोगों को जिनका लाइफ स्टॉक सही है। ठीक है, अब मजीद आपसे हैं अलग अलग बात करते हैं सैयद नसीर साहब। वैक्सीनेशन करने की बहुत सख्त जरूरत है जो बच्चा हुआ, और चारे का इंतजाम करने की जरूरत है। मेरे ख्याल में चारे का इमरजेंसी इंतजाम करने की जरूरत है, और उसकी डिस्ट्रीब्यूशन और उसके डिस्ट्रीब्यूशन पॉइंट बनाने की जरूरत है। तो चारे का स्टॉक नहीं होता हमारे पास, तो वो भी खराब हो गया है। नहीं, चारे का स्टॉक जो होता है वो एक्चुअली कोई कमर्शियलाइज्ड स्टॉक नहीं होता, वो जैसे घर में दंदन रखी होती है। तो सेक्टर्स, इन दोनों सेक्टर्स में ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जो कि हमें बाज़ाहिर तौर नज़र नहीं आ रही होती हैं, लेकिन असल में वो एग्जिस्ट करती हैं, और बड़ी अगर वो चीज़ें दुरुस्त नहीं होती हैं, फिक्स नहीं होती, तो बड़े पैमाने पे उसके नुकसान जो है वो मुस्तकबिल में भी देखने होते हैं। जी, मेरा सवाल ये है आपसे सैयद नसीर साहब कि आपका काफ़ी तजुर्बा रहा प्लानिंग डिपार्टमेंट में, ठीक है, तो अभी जब से ये सैलाब आया तब से एक कॉमन क्वेश्चन जो है हर चैनल पे हम देख रहे हैं कि काफ़ी एंकर्स जो हैं अपने जब एक्सपर्ट्स को मदऊ करते हैं तो उनसे ये सवाल ज़रूर होता है, और मैं भी आपसे करना चाहूँगी कि प्लानिंग नहीं थी क्या हमारी, जो इतना बड़ा नुकसान आ गया और हर सेक्टर इतनी बड़े पैमाने पे तबाह हुआ है, तो ये दुरुस्त है। और जब हमारी हुकूमत से बात होती है तो वो कहते हैं कि उन्होंने अपनी पूरी जिंदगी में इतनी बड़ी तबाही नहीं की। बारिश आएगी तो उसकी प्लानिंग क्लाइमेट चेंज की अभी डेवलप्ड कंट्रीज भी नहीं कर पा रही। अब बात यह है इमरजेंसी की पिछली बातों को करने का और प्रिवेंशन का काम करने का टाइम हमारे पास पड़ा है। अगले मुझे रेस्क्यू, रिलीफ और रिकवरी की जरूरत है। मैं फोकस कर रहा हूँ इस वक्त उन इंसानों को, मैं फोकस कर रहा हूँ उन फैमिलीज को जो खुद हेल्थ केयर की मोहताज हैं, खाने की मोहताज है, और उनके जानवर मरने वाले। जानवर का अगर चारा मिल भी जाएगा तो उनके पास पैसे नहीं है कि जानवर को खिला सके, उनका जानवर बीमार है तो वैक्सीनेशन का पैसा नहीं है उनके पास। तो मैं ये बात बताना चाहता हूँ कि चारे को गवर्नमेंट खरीद के पहुँचाएगी तो उसमें करप्शन आएगी, इनएफिशिएंसी आएगी। आप अगर एक बात आपने देखी हो कि लोग मच्छर में बैठे थे और अपनी भैंसों को उन्होंने मच्छरदानी डाली थी,
जी तो उन्हें पता है कि ये सोर्स ऑफ लाइफ है, उनकी इनकम है, ब्रेड एंड बटर है, बिल्कुल बहुत ज्यादा डिपेंडेंट है काफी लोग। उसमें मेरा सजेशन ये है कि जिनका लॉस हुआ है उनको भी कंपनसेशन दें, और जिनके पास भी मवेशी है उनको एक खास मिकदार में पैसा दें। अच्छा। फिर वो चारा खुद बखुद उन तक पहुंच जाएगा। वो इकोनॉमिक का असूल है कि अगर आपके पास पैसा है तो आप न्यूजीलैंड का सेब खा सकते हैं यहाँ पे, ठीक है ना, आप अमेरिका से यहाँ पे बेरीज मंगा के खा सकते हैं। और अगर हम गवर्नमेंट को पैसा देंगे और वो डिस्ट्रीब्यूशन चलेगी, एक प्रोसीजर का बड़ा मसला होगा और करप्शन का मसला होगा और कुछ लोगों को पता नहीं चलेगा। अगर आप लोगों को जिनके पास जानवर हैं उनको वैक्सीनेशन दे दे डिपार्टमेंट, क्योंकि हमारा वैक्सीनेशन डिपार्टमेंट, लाइफ स्टॉक डिपार्टमेंट हर जिले में, हर तहसील में मौजूद है। ये अलग बात है कि वो काम नहीं करते, उनसे काम लिया जाए और उनको वैक्सीनेशन फराहम की जाए। ठीक है। और हमारा जो एग्रीकल्चर का सेक्टर बड़े पैमाने पे तबाह हुआ है, क्योंकि हम अपने प्रोग्राम में ये दोनों चीज़ें फोकस कर रहे हैं आज, उनके लिए क्या सॉल्यूशंस देंगे, क्योंकि आप प्लानिंग में रह भी चुके हैं, तो उनके लिए व्हाट शुड बी द सॉल्यूशंस? साफ जाहिर है कि इसको एग्रीकल्चर ना लिया जाए। पहली बात ये इस वक्त पाकिस्तान की नेशनल सिक्योरिटी, इकोनॉमिक सिक्योरिटी और ह्यूमन सिक्योरिटी का मसला है। ये फूड सिक्योरिटी पार्ट ऑफ दैट, लेकिन ये एग्रीकल्चर बहुत छोटा लफ्ज है उसके लिए। इस वक्त लोगों को हमने बचाना है। जब तक हम अपनी प्लानिंग को पीपल्स फोकस नहीं करेंगे, लोगों की जिंदगी बचानी है, उनको इस काबिल करना है जिसको कहते हैं रिहैबिलिटेशन एंड रिकवरी। और ये एक लफ्ज मैंने इस्तेमाल किया था, उसको कहते थे अर्ली रिकवरी डॉट। तो मुझे सब लोग नाराज होते थे कि अर्ली रिकवरी का क्या लफ्ज है। मैंने कहा कि अगर हमने अब फसल ना लगाई तो ये फार्मर 6 महीने को और फसल नहीं लगा सकते। फसल लगाने का एक खास टाइम है, हमने उससे पहले इनको बहाल करना है ताकि अगली फसल लगा सकें। अच्छा, पहले बहाल, लेकिन ये सब हो पाएगा? हमारे साथ एग्रीकल्चरिस्ट ज़रूरी माहिर जो है महमूद नवाज शाह साहब भी मौजूद हैं। आप जो हमारे साथ लाइन पे रहिएगा प्लीज़। महमूद साहब, अब सॉल्यूशंस असां ॿुधा जेको आहे सैयद नसीर साहब जो, उहो असांखे ॾेई रहिया हुया। हिकु त उन्हनि लाइफ स्टॉक जे हवाले सां बि ॾिना त जेके जानवर हिन वक़्तु आहिनि ज़िंदा, उन्हनि खे वैक्सीनेशन प्रोवाइड कई वञे ऐं उन्हनि खे जेको आहे पैसा बि ॾिना वञनि। ॿियो जेको आहे हुननि एग्रीकल्चर जे हवाले सां बि कुझु सॉल्यूशंस ॾिना। तव्हां इतफ़ाक़ कंदव उन्हनि सां, या उन नतीजे में वॾो फूड क्राइसिस अचणु वञे पियो? उन्हनि त ख़ैर चयो त फोकस रिहैब उन्हनि ते करणु खपे। जी महमूद साहब, कुझु चओ पिया? मां जी मूं इहो चयो पियो त इन का क्लियर मूंखे आवाज़ न आई जिलानी साहब जी, जेका ॻाल्हि कई पे सां मूंखे एॾी आवाज़ क्लियर। जी हू बि इहो ई चवनि पिया त हिन वक़्तु जेको एग्रीकल्चर जे हवाले सां, पहिरियों त हुननि चयो त हिन वक़्तु जेको करंट असांजो मसलो आहे, करंट फोकस हुजणु खपे, माण्हुनि खे रेस्क्यू करणु, रिहैब प्रोवाइड करण जे तरफ़ हुजे। ऐं जॾहिं त एग्रीकल्चर त वाकई में हिकु वॾो मसलो लॻो पियो आहे ऐं उनखे जल्द खां जल्द जेको आहे हल थियणु खपे। या जेकी फसल असां लॻाइण पिया वञूं, उनजे विच में जेको टाइम आहे, उन टाइम में इहे सभु शयूं रिकवर थियणु खपनि। त छा इहो इनफ हूंदो? ऐं जेकॾहिं नथो थिए त उन नतीजे में वॾो नुक़सानु जेको आहे एक्सपेक्ट करे सघिजे थो? फूड क्राइसिस भी थी सके पियो, या दुरुस्त ॻाल्हि आहे फूड क्राइसिस? करंट जेको रेस्क्यू ऐं रिलीफ जो कमु आहे उहो ज़रूरु थियणु खपे ऐं उहो फुल फोर्स सां थियणु खपे। पर इहो सरकार खे स्टॉप नथो करे त अॻियां 6-8 महीननि जे लाइ का स्ट्रेटजी ऐं प्रोग्राम ठाहे उहो पधिरो करे ऐं स्टेक होल्डर्स खे उन में शामिलु करे। असांखे जेको वॾे में वॾो फ्लॉ ॾिसण में अचे पियो, मिसाल पाण हींअर वेठा आहियूं, जेका 30-40 सेकड़ो ज़मीन आहे, 10-15 सेकड़ो ॿी ख़ाली थींदी अॻियां महीने थोरा में, उन ते पोखी थियणी आहे। उन पोखी जे लाइ माण्हुनि वटि ॿिज न आहिनि, उन पोखी जे लाइ का अञा गवर्नमेंट जी तरफ़ां को इंसेंटिव प्रोग्राम अनाउंस कोन थियो आहे, को इंट्रस्ट फ्री क्रेडिट अनाउंस न थियो आहे। पर ही जेको फ़ैसिलो आहे रबी में ॿिज ऐं भाण जेको आहे मुफ़्त ॾींदा, कीअं हलाईंदा, इन फ़ैसिले जो को का अहमियत कोन्हे का? इहो त ॻाल्हियूं कंदे कंदे असांजी जेका रबी जी मौसम आहे हाणे शुरू थी वई आहे, उहा अॻियां ॿिनि महीननि में ख़तमु थी वेंदी। इहो कॾहिं प्रोग्राम अनाउंस थींदो, कॾहिं मोबिलाइज़ थींदो, कॾहिं इम्प्लीमेंट थींदो? इहो मां रबी वारे फ़ैसिले जी ॻाल्हि कयो पिया न, जेका असां करियूं पिया। त इहे प्लानिंग जो फुक़दान आहे जेको हिन वक़्तु असां वटि, इन फुक़दान खे दूर करणु घुरिजे। प्लानिंग जो फुक़दान, सैयद नसीर साहब, महमूद नवाज शाह साहब कह रहे हैं कि प्लानिंग का फुक़दान जो है वो हमेशा से रहा है। हम प्रिपेयर्ड नहीं होते हैं, हमारी कोई प्लानिंग, हमारी कोई स्ट्रैटेजी नहीं होती है, जिस नतीजे में आज ये सब हम लोग भुगत रहे हैं। इज ही सेइंग राइट? नहीं हूँ, लेकिन मैं आपको बताता हूँ कि कोई गवर्नमेंट भी क्लाइमेट चेंज का मुकाबला नहीं है।
क्लाइमेट चेंज इस तरह की डिजास्टर्स आती हैं, चीजें मैनेज तो कर सकते हैं ना, इतना बड़ा नुकसान और रिकवरी का ही प्रोग्राम चलाया जाता है। क्योंकि अब ये जो बारिश आई है इतनी तूफान वाली, इसका किसी को अंदाजा हो सकता था? जितनी भी आपकी मेट्रोलॉजी की और इंजीनियरिंग की और साइंस की किताबें हैं, उसमें डिजास्टर में तो हमें अपनी परफॉर्मेंस नजर आ जाती है कि हम लोग कितना वेल प्रिपेयर्ड थे। ये 200 साल की बारिश से ज्यादा बारिश हो गई, तो इसका किसी को ये कहना कि वो कुछ नहीं किया। असल काम ये है कि हम जल्दी से पानी ड्रेन करें, असल काम ये है कि हम लोगों को पैसा दें ताकि वो हाल चलवाए, असल काम ये नहीं है कि हम डीजल दें तक डीजल गायब हो जाए। असल काम सिंपल ये है कि हमें फार्मर्स तक एक कैश पहुंचाना है ताकि वो अपनी प्रायोरिटी के मुताबिक काम करे और जमीन पे पानी करते हुए हुकूमत नजर आ रही है। पानी को निकालें। आपको फार्मर्स को फैसिलिटेट करते हुए हुकूमत नजर आ रही है? मेरा ये ख्याल है कि मैंने सिंध बलोचिस्तान और गिलगित बल्तिस्तान में चल फिर कर देखा है कि गवर्नमेंट की सारी तवज्जो उस वक्त रेस्क्यू की थी, क्योंकि रेस्क्यू का ये मतलब था कि सांप काट रहे हैं लोग, बाग टेंटों के बगैर बैठे हैं, लोगों को और गाँव बैठे जा रहे हैं। हाँ, तो लेकिन अभी मुख्तलिफ सेक्टर्स ने ना देखिए अपनी डिमांड्स आगे रख दी हैं कि उनको कितने फंड्स की जरूरत है। जैसे ज़राअत फोकस यही होगा बिल्डिंग से बंदे को निकालना, फिर दूसरा फोकस होगा कि जो जख्मी हो गया उसको मैं अस्पताल भेजूं। सही है, ये हो रहा है, ये नज़र भी आ रहा है। लेकिन मैं आपसे ये कह रही हूँ कि अभी थोड़ा वक्त गुजर चुका है, अभी मुख्तलिफ सेक्टर्स ने जो है वो अपने अपने नुकसानात के हवाले से फिगर्स शेयर करते जा रहे हैं और उसी हवाले से वो एक डिमांड भी रखते जा रहे हैं। अब जैसे ज़राअत के डिपार्टमेंट की बात करूँ मैं, सिंध में तो उन्होंने एक डिमांड रखी है कि उनको 66 अरब रुपए चाहिए। गुजारिश करना चाहता हूँ आपके गवर्नमेंट से, जी जी, क्योंकि मैं एक आज़ाद आदमी, जब मैं सर्विस में था तब भी आज़ाद था। जी जी, मैं आपको एक बात बताना चाहता हूँ कि जो नुकसान की तफसीलें मैंने देखी हैं PDM में की, वो ठेकेदार के बनाई नहीं बन रही हैं कि जी सड़कों पे पैसा लगा दो, और जी ये पावर हाउस चला गया, ये जी फ्लावर लाइन चली गई, ये सीवरेज है, ये टावर है। ये सारे काम काट कर सिफर करें फॉर 1 ईयर, सारा पैसा इंडिविजुअल्स के लिए अलॉट करें सही, और ठेकेदारी को आउट करें। आपको इंडिविजुअल्स को बचाने के लिए एक ऐसी कमेटी बनाएं जिसमें सियासतदानों के अलावा आपके सोशल मीडिया, आपका डिजिटल मीडिया, आपका जर्नलिस्ट, आपके नोटेबल, जज, सारे लोग डाल दें ताकि उसमें करप्शन ना हो। नाजरा को लगाएं ताकि रिकॉर्ड लाए, और आप लोगों को डायरेक्टली कैश सपोर्ट दें। अगर आप लोगों को कैश सपोर्ट देते हैं तो जो चीज़ मैं गवर्नमेंट में 1000 रुपये की चीज़ खरीदता हूँ 1 महीना लगता है, वो आधे घंटे में खरीद सकता है। हमारे पास जो बहुत बड़ा काम कर गए हैं आसिफ अली जरदारी साहब की बरसती गवर्नमेंट पिछले दौर में, वो बेनजीर इनकम प्रोग्राम के तहत एक डिजिटल सिस्टम बना गए हैं। उसी डिजिटल सिस्टम को बड़ी कामयाबी से इमरान खान साहब ने भी इस्तेमाल किया था। उसी डिजिटल सिस्टम के ऊपर जहाँ पे अब सिंधी की वजीर बैठी हैं, उनको के जरिए, लेकिन नीचे इंतजामी लेवल पे या उन ऑफिसर्स का चेक एंड बैलेंस भी होना चाहिए, पूछना भी चाहिए कि वो काम हो भी रहा है या नहीं भी हो रहा है। क्योंकि जैसे अब बिस के पैसे जो है वो डिस्ट्रीब्यूट हो रहे थे तो उसमें भी हमने देखा कि वो सही से डिस्ट्रीब्यूट नहीं हो रहे थे। तो अगर इस तरह के सॉल्यूशंस हैं भी तो वो उस इंतजामी लेवल पे एक प्रॉपर चेक एंड बैलेंस तो रखें कि वो चीज़ हो भी रही है कि नहीं। कार्ड वाला भी पैसे ले रहा हो, लेकिन ये जो करप्शन और इस तरह की चीजें हैं ये हमारे माशरे का एक हिस्सा हैं, लेकिन इनको हम खत्म ना भी करें तो कम करने की तो जरूरत है। बिल्कुल खत्म ना करें, एटलीस्ट कंट्रोल कर सकते हैं, मैनेज कर सकते हैं बहुत सारी चीजें, उसके ऊपर बात करें। लेकिन ये नहीं हो सकता कि मैं लोगों को पैसे ही ना दूं कि ये रास्ते में चोरी हो जाएंगे। सही, और भाई पैसे किस लिए रखे हुए हैं हमने, इन लोगों के पैसे हैं। ठीक है, लेकिन अभी खैर मुसलसल हम देख रहे हैं कि हुकूमत कमिटमेंट्स करती जा रही है, तो अब देखेंगे वक्त आने पे कि वो पूरी कर रहे हैं उन अफराद, मुतासिर अफराद को वो उतना पैसा प्रोवाइड कर रहे हैं या नहीं। ये वक्त आने पे उनसे भी हम सवाल। मैं आपसे एक अलग बात कर रहा हूँ तो मुझे नुकसान की लिस्ट बनाते जा रहे हैं। मुझे लगता है कि सारे पैसे सड़क के ठेकेदार, इरिगेशन के ठेकेदार, जी आपने कहा कि ठेकेदारों को जो है वो आउट किया जाएगा। ना हमने अस्पताल रिपेयर कराना है, ना स्कूल रिपेयर कराना है, ना सड़क करानी है। ये काम हम कर सकते हैं मार्च अप्रैल में। अभी तो जो भी पैसा है हमने लोगों को देना है ताकि फसल काश्त कर सकें, ताकि फसल काश्त कर सकें। सही है, फसल काश्त कर सकें। ठीक है, तो जेको सही नसीर साहब जेके सॉल्यूशंस ॾिना आहिनि त उन्हनि जो ठेकेदारी खे आउट कयो वञे, एतिरा पैसा ॾिना वञनि त फसल खे जेको आहे बोयो वञे। अच्छा, आख़िरी सवाल जेको आहे महमूद नवाज़ साहब अवां खां करणु चाहींदसि त छा कणिक जी शॉर्टेज थियण पई वञे? जी क्विकली हिन जो जवाबु ॾेई वठिजो। कणिक जी शॉर्टेज थियण पई वञे, कणिक जी
ये ख़बरूं ॾिसो हलन कणक तव्हां वटि लास्ट ईयर जॾहिं सिचुएशन नॉर्मल हुई तॾहिं तव्हां 30 लाख टन इम्पोर्ट करण जी तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं डेली तव्हां ॾिसो टेंडर्स अचनि पिया। उन कणक जी लैंडेड कॉस्ट जेका आहे सा कराची पोर्ट ते 105 रुपया पर किलो आहे। उहा तव्हां सम्झो त अगरि सिंध जी कॉन्ट्रीब्यूशन टोटल प्रोडक्शन में 3.5 खां 25 खां 40 लखनि टननि ताईं हूंदी आहे। जे उन मां 15-20 लख ॿी शॉर्ट थी थियो वञे हली त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजी कंज़म्पशन वधे पई, ऐं वधंदड़ पॉपुलेशन आहे उनजो जेको आहे सो शॉर्टेज वधंदी। ॿियो इंटरनेशनल सिनेरियो कुझु अहिड़े क़िस्म जो आहे जंहिंमें कणक हिन वक़्तु तमामु महांगी पई विकामिजे। सो उन जो जेको मसइलो आहे कणक जो, सो त अॻियनि सालनि में तमामु घणो नॉर्मल सर्कमस्टांसिस में ॾिसण में पियो अचे, हींअर त अञा मसइलो थींदो। इन करे असीं सरकार खे गुज़ारिश माज़रत तव्हांखे कटणो पवे पियो, तव्हांजी महिरबानी। ऐं शाकिर साहब आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला। सैयद नसीर अहमद गिलानी साहब भी असां सां मौजूद है। सैयद नसीर साहब आपका भी बहुत शुक्रिया कि आपने टाइम निकाला और कम वक्त में सॉल्यूशंस कुछ पेश किए हैं आपने, जानवरों के हवाले से भी और एग्रीकल्चर सेक्टर के हवाले से भी। महमूद नवाज शाह साहब भी काफ़ी शयूं जेके राइटली पॉइंट आउट कयूं। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे डॉक्टर काज़िम अली भी असां सां मौजूद हुया, पर राब्तो जेको आहे मुनक़ता थी वियो। सो नाज़रीन ही हुयो अॼोको प्रोग्राम। असीं कोशिशि कईसीं त ही जेके 2 सेक्टर वॾे पैमाने ताईं मुतासिर थिया आहिनि, इन जा पंहिंजे एक्सपर्ट्स खां या जेको आहे गवर्नमेंट खां असीं पुछूं त उन्हनि जी छा तयारी आहे ऐं छा सॉल्यूशंस निकिरी सघनि था। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा ऐं इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।